सिंधी अदब जी दुनिया में भली कार दोस्तों शामिल क्यों था अयाज़ गुल जी ख़ूबसूरत शायरी दिल जे देस मां जलावतन यादूं। उहे भी ॾींहं हुआ रोज़ रोज़ मिलबो हो। उहे भी ॾींहं हुआ रोज़ रोज़ मिलबो हो ऐं ॻाल्हि छा बि हुजे टहक ॾेई खिलबो हो। चपनि ते पंहिंजूं परायूं हज़ार आखाणियूं अदब ते आर्ट ते फिल्मुनि ते ऐं किताबनि ते तवील बहस रुसामा अजब अजब ॻाल्हियूं ऐं विच विच में अखिणियुनि जूं पंहिंजियूं शैतानियूं। अजब नशे में थे गुज़रिया उहे ॾींहं ऐं रातियूं, न पंहिंजो होश न दुनिया जी का ख़बर ऐं ही बि ॾींहं थिया था कॾहिं कॾहिं गॾिजऊं मिलूं त ईअं जो 7 कोट ओपराए पजा। कंहिं जोग ते बि रुगी मुर्क सा बि ज़ोरीअ जी, न मां ई साॻियो उहो न तूं उहा साॻी। अखियूं उहे ई मगर हाणे तिन में वीरानियूं, पराए देस में कंहिं अजनबीअ जूं हैरानियूं। 2-4 जुमिला लॻनि टेप थियल ज़बाननि ते, अव्हां जी कीअं आहे तबियत, किथे ऐं कीअं आयो लिखो था। लिखण बि शायदि छॾे ॾिनो हाणे, घणनि ॾींहंनि खां अव्हां जो न कुझु पढ़ियो आहे। ॾिसो त केॾी न आहे ख़राबु मौसम अॼु, हवा में केॾी न आहे मिटी, बसि ज़ुकाम खंघि बुखार। ऐं विच में वरी ख़ामोश चांहि जो वक़फ़ो, जे कोप ॾींदे थे आङुरुनि जो थोरो शुआ। तकड़ में हथु छिकण सोरी थोरड़ो पछताव, निगाहूं हेठि रुगो माठ बि हिकु घाव। अज़ाब माठ जो जंहिं पल वधी वञे हद खां, चङो हलां थो रुकजण अजाई आस। इझो मोट में कोई चवंदो अञा त वे, अञा वक़्तु ई थियो छा आहे। जॾहिं बि ईंदे ईअं तकड़ी कयो ईंदे, मगर जवाब में पोइ चङो वरी अचिजो। ॿुधी निड़ीअ में काई शइ अटकंदे पासे ऐं तेज़ तेज़ कदम धूड़ धूड़ राहुनि ते। उहे बि ॾींहं थिया, हा उहे बि ॾींहं थिया।